श्री सुखमनी साहिब अष्टपदी पैरी पौड़ी 8। हर सिमरन कर भगत प्रगटाए, हर सिमरन लग बेद उपाए, हर सिमरन भय सिद्ध जति दाते, हर सिमरन नीच चह कुंठ जाते, हर सिमरन धारी सब धरना, सिमर सिमर हर कारण करना, हर सिमरन कियो सगल अकारा, हर सिमरन में आप निरंकारा, कर कृपा जिस आप बुझाया, नानक गुरमुख हर सिमरन तिन पाया। हरिय जे सिमरन करण साईं माण्हू भक्त थियनि था। प्रभुअ जे सिमरन साईं ऋषि वेद रचिया आहिनि। हरि नाम जपण करे सिद्धि जति ऐं दातार या परोपकारी थिया आहिनि। प्रभुअ जे सिमरन करे नीच पुरुष बि चइनी कुंडनि में या सारी सृष्टि में मशहूर या प्रसिद्ध थिया आहिनि। हरिय जो सिमरन ई सॼी पृथ्वीअ जो आधार आहे। तूं बि उन्हीअ प्रभुअ जो सिमरन कर, जो सभु कारण जो आख़िरी बुनियाद आहे। हरिय जे सिमरन साईं सारी सृष्टिअ जा सभु रूप लोक जा रूप पैदा थिया आहिनि। हरि सिमरन में प्रभु पाण निवास करे थो। जंहिं ते कृपा करे थो ऐं कृपा करे खेसि प्रभु पाण सम्झाए थो, सोई गुरमुख थिए थो ऐं हरिय जो सिमरन हासिल करे थो। मन प्रबोध 21 का 24 तय। कंचन कायापुर का पुतला, निज सुख दाता राम, नूरी गोविंद गाए मना, राम नाम पाए विश्राम, व्यवहार विसर में आई छो, घट घट में वासुदेव बसे, नूरी गोविंद गाए मना, गुरुमुख सब में साईं पसे, गुरुमुख दर्शन एक जो करे, ना कोई वैरी ना कोई मीत, नूरी गोविंद गाए मना, हिक हिक प्रीतम प्रतीत, उस्तत निंदा एक कर जान, दुख सुख कंचन लोहा समान, नूरी गोविंद गाए मना, एक साहिब सब में जान, नूरी गोविंद गाए मना, एक साहिब सब में जान। सालर खास कायल पेतो पुकार्या, बुध दे जरूर बैठी वाट निहार्या, बुध दे जरूर बैठी वाट निहार्या, बुधन दे जरूर वेठी वाट निहार्या, रहम मेरा अंतर ज्योत जगाए, रहम मेरा
चरणों में तेरे मेरे चारों धाम, निस दिन गाऊं दादा तेरा नाम। चरणों में तेरे मेरे चारों धाम, निस दिन गाऊं दादा तेरा नाम। चाहूं तुझे दादा, ध्याऊं तुझे दादा, चाहूं तुझे दादा, ध्याऊं तुझे दादा। पुकारूं तेरा नाम सुबह हो शाम, पुकारूं तेरा नाम सुबह हो शाम। दादा प्यारे दादा, दादा मेरे दादा, दादा प्यारे दादा, दादा मेरे दादा। दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा, दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा। चरणों में तेरे मेरे चारों धाम, निस दिन गाऊं दादा तेरा नाम। माता मेरी दादा, पिता मेरे दादा, बंधु मेरे दादा, सखा मेरे दादा। माता दादा, पिता दादा, बंधु दादा, सखा दादा, दादा मेरे दादा। तू प्यार ही प्यार दादा, दादा मेरे दादा। तू प्यार ही प्यार दादा, दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा, दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा। चरणों में तेरे मेरे चारों धाम, निस दिन गाऊं दादा तेरा नाम। संसार मेरा दादा, परिवार मेरा दादा, पतवार मेरा दादा, आधार मेरा दादा। संसार दादा, परिवार दादा, पतवार दादा, आधार दादा, दादा मेरे दादा। मेरा सब कुछ है दादा, दादा मेरे दादा। तू ही तू मेरे दादा, दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा, दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा। चरणों में तेरे मेरे चारों धाम, निस दिन गाऊं दादा तेरा नाम। चाहूं तुझे दादा, ध्याऊं तुझे दादा, चाहूं तुझे दादा, ध्याऊं तुझे दादा। पुकारूं तेरा नाम सुबह हो शाम, पुकारूं तेरा नाम सुबह हो शाम। दादा मेरे दादा, दादा मेरे दादा, दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा, दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा, दादा प्यारे दादा, प्यारे 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 दादा। चरणों में तेरे मेरे चारों धाम, निस दिन गाऊं दादा तेरा नाम। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12
श्लोक तेरो वेर भाव खां जो रहे थो परे ऐं सभिनी जो मित्र अभिमान ममता बिना खिम्यावान दयालु रहे जो सदा संतोषी ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो जिजे की न कहीं खान कहीं के जारे ऐं चिंता खुशी का न्यारो हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो इच्छा रहित जो पवित्र चतुर जो ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो फल जी इच्छा सब पिछी जो करे सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो चिंता रहित जो न उमेदूं अॾे सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो शत्रु मित्र ऐं मान अपमान थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो रहे राज़ी सभ ते निंदा स्तुतिअ में साॻीअ रीत हले थो धन ज़र मिल्कत बिना ऐं शांति को अस्थिर चित्त वारो सब्र में रहे जो सोई भक्त मुंहिंजो प्यारो सब्र में रहे जो सोई भक्त मुंहिंजो प्यारो अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो वछे शरण मुंहिंजी सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो वछे शरण मुंहिंजी सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो ओम तत्सत ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो। दीन दयालु सद कृपालु मोरे सतगुर दादल शाह मां मंगतो तू शाह वाली दे मुखे मेहर निगाह मोरे सतगुर दादल शाह ओम जय 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 जगदीश हरे कुछ प्रीतम न की दुनिया न की दी कंद कपाया तो खे पाया तुझे चरण थया कुछ की मोरे सतगुर दादल शाह ओम जय 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 जगदीश हरे
बाजरियड़ो बार मिठड़ो मुखड़ो कमल जड़ो पायां दीदार मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे। मन इंद्र निखा पार उकारे सुरत शब्द मिला माया पर्दा लाहे लाहे ज्योत स्वरूप बता मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे। तुझे नूर नूरानिय में है नूरी अंजलि करे निवास जन्म जन्म में दरजी दासी नबी का आहे प्यास मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे। दीन दयालु सद कृपालु मोरे सतगुर दादल शाह। मां मंगतो तू शाह वाली दे मुखे मेहर निगाह मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे। ओम जय 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 जगदीश हरे। ओम जय 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 जगदीश हरे। नूरी ग्रंथ पेज 707 पिक पिक प्यारे प्यार जी सजण गुम थी विया ॾेई निहार नींहं जी गम गुफ़ा वेही रहिया जीअं चंड चकोर लाइ पियो थो निहारे तीअं मनड़ो महबूब लाइ पियो थो पुकारे। आऊं छोरी अबाली त वेठी तोखे ॻोल्हियां न कोई हाल भाई अंदर जंहिंसां खोलियां। शम्स कमर जी सूंहं सां दिलड़ी लुटे विया ऊन्हो ओड़ाह उकीर जो अलाह अंदर पटे विया। अखर हाणे कहिड़ो तो नूरी वेगाणी उचारे ॾींहं रातियां गम सोज़ वेठी ॻोढ़ा ॻारे। A sip. The beloved gave me a sip of the nectar of love, and then the beloved just vanished. The beloved bestowed a love-filled glance on me, and anguish has filled me to the brim. Even as the bird chakor hankers after the moon, even so my heart pines for the beloved. A helpless orphan I am, and I ever seek you, and there is none with whom I can share my inner plight. The beloved has captivated my heart, for he is beauteous as the sun and the moon. And within me he has planted deep and intense longing. Not a single word can Nuri utter now, but night and day she only weeps tears of sorrow and misery.
दे मुख पर, दर्शन भया दीदार वाह वाह, दर्शन भया दीदार वाह वाह, चिमक अखियाँ दी चोट लगिया, चिमक अखियाँ दी चोट लगिया, अलख ही हो इसरार बाबा, अलख ही हो इसरार बाबा, दीद पे दरवेश दे मुख पर, दीद पे दरवेश दे मुख पर। चिमके चिमके नूर इलाही, चिमके चिमके नूर इलाही, नेड़न नीह निर्वार बाबा, नेड़न नीह निर्वार बाबा, तिन जी सूरत मुहिब जी मूरत, तिन जी सूरत मुहिब जी मूरत, ब्यो खास खुदा जो खुमार, ब्यो खास खुदा जो खुमार, वाह 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 वाह, दीद पे दरवेश दे मुख पर, दीद पे दरवेश दे मुख पर, दर्शन भया दीदार वाह वाह, दर्शन भया दीदार वाह वाह। तन खेतार तंबूरो बनाए, तन खेतार तंबूरो बनाए, गाया बिरह बाजार बाबा, गाया बिरह बाजार बाबा, जल विजतायु तनूरी घोरी, जल विजतायु तनूरी घोरी, आज मिलिया वाणकार, आज मिलिया वाणकार, वाह 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 वाह, वाह 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 वाह, दीद पे दरवेश दे मुख पर, दीद पे दरवेश दे मुख पर, दर्शन भया दीदार वाह वाह, दर्शन भया दीदार वाह वाह, चिमक अखियाँ दी चोट लगिया, चिमक अखियाँ दी चोट लगिया, अलख ही हो इसरार बाबा, अलख ही हो इसरार बाबा, दीद पे दरवेश दे मुख पर, दीद पे दरवेश दे मुख पर, दीद पे दरवेश दे मुख पर।
श्याम दादा 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 श्याम दया द्वार पर खड़ा हूँ भिखारी दया द्वार पर खड़ा हूँ भिखारी सुन सजना प्यास पुकारी सुन सजना प्यास पुकारी दया द्वार पर खड़ा हूँ भिखारी दया द्वार पर खड़ा हूँ भिखारी सुन सजना प्यास पुकारी सुन सजना प्यास पुकारी नहीं जाऊं प्यासी 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 नया द्वार पर खड़ा हूँ भिखारी नया द्वार पर खड़ा हूँ भिखारी सुन सजना प्यास पुकारी सुन सजना प्यास पुकारी दया द्वार पर खड़ा हूँ भिखारी दया द्वार पर खड़ा हूँ भिखारी सुन सजना प्यास पुकारी सुन सजना प्यास पुकारी नहीं जाऊं प्यासी 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 दया द्वार पर खड़ा हूँ भिखारी सुन सजना प्यास पुकारी सुन सजना प्यास पुकारी हरे कृष्ण हरे राम दादा श्याम 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 दीन बंधु दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ दीन बंधु
तोरी तेरे हाथ, दीन बंधु दीनानाथ, मेरी तोरी तेरे हाथ, मेरी तोरी तेरे हाथ, मेरी तोरी तेरे हाथ, दीन बंधु दीनानाथ, मेरी तोरी तेरे हाथ, दीन बंधु दीनानाथ, मेरी तोरी तेरे हाथ, 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 मेरी तोरी तेरे हाथ। दादा श्याम, 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 दादा श्याम। हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा दादा श्याम, 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 दादा श्याम। हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हफ़्तो अॻु नए साल खे असां ग्रीट कयो, पुराणे साल खां मोकिलायोसीं। ऐं जीअं मूं तव्हांखे चयो त हिकु हिकु नओं साल पाण सां इहो हिकु पैगाम खणी अचे थो, नवां थियो, नवां थियो। इहे साॻियूं आदतूं, इहे साॻिया विकार, इहो साॻियो जोश, इहा साॻी कावर, इहो साॻियो गुस्सो, इहो साॻियो अभिमान, इहो साॻियो काम, इहो साॻियो क्रोध, कॾहिं इन्हनि पुराणियुनि आदतुनि खे असीं फिटो कंदासीं। गुरुदेव साधू वासवाणी असांखे चवंदो हो, पुराणा वस्त्र फिटा करियो, नवां वस्त्र पहिरियो। Be ye clothed in new and radiant garments. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्यारे प्रभुअ जा फ़रिश्ता पंहिंजनि हथनि में इहे वस्त्र झले बीठा आहिनि, नवां वस्त्र, न्यू एंड रेडियंट गारमेंट्स। इहे नवां वस्त्र तव्हीं कॾहिं वठी पहिरींदा, नवां कॾहिं थींदा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु ॿुढी माता मूंखे मिली, मूं ॾिठो संदसि मुंहं में चिंता हुई। तॾहिं मूंखां पुछियो, अम्मी तूं हेॾी वृद्ध अवस्था जी थी वई आहीं, तोखे छाजी चिंता आहे? तुंहिंजी चिंता ॿियनि खे थियणु घुरिजे, तोखे छाजी चिंता आहे? तॾहिं छा थी चवे? चवे थी धीउ 32 वरनि जी थी वई आहे, अञा संदसि अंग नथा खुलनि, इहा ई हिकु चिंता मूंखे मारे छॾे थी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन ॿुढीअ माता खे पंहिंजे धीउ जी चिंता हुई, खेसि पंहिंजी चिंता की न हुई। पंहिंजी चिंता करियो। हिकु हिकु नओं साल अचे थो, इहो पैगाम खणी अचे थो त तव्हीं पंहिंजी चिंता करियो। पंहिंजी चिंता अञा कॾहिं कंदा ख़बर कीन। ही साल असीं पछाड़ीअ ताईं ॾिसंदासीं या विच में ई खिसकी वेंदासीं, ख़बर कीन। ख़बर कीन कंहिं वक़्तु तो अंतकाल अचे
हिन सत्संग में हिकु प्यारो ईंदो हो, अची हिते हिन कुंड में वेहंदो हो, सांत ई सांत में ईंदो हो। संदसि जीवन असां मां केतिरनि वास्ते हिकु मिसाल। सांत ई सांत में ईंदो हो, सांत ई सांत में हलियो वेंदो हो। हिकु ॾींहुं अचे थो निमा शाम जो, अची सत्संग में वेहे थो। उन राति जो चल बसे, उन राति जो हली वियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असांखे ख़बर की न त केॾी महिल थो असांखे सॾु थिए। पंहिंजी चिंता करियूं, नओं थियण जी कोशिशि करियूं। हिकु हिकु ॾींहुं, ईअं छो चइजे त हिकु हिकु साल, नओं साल खणी अचे थो इहो पैगाम त नवां थियो, नवां थियो। हिकु हिकु ॾींहुं सुबुह जॾहिं अचे थो, सुबुह पाण सां इहो पैगाम खणी अचे थो त अॼु प्यारे प्रभुअ तोखे ई नओं ॾींहुं ॾिनो आहे। हिन नए ॾींहं में तूं नओं थी, नओं थी, नओं थी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं छा करियूं जो असीं बि नओं थियूं? असीं छा करियूं जो असीं बि नवां थियूं? 8 कदमनि जो मार्ग, द पाथ ऑफ 8 स्टेप्स, 8 कदमनि जो मार्ग। पहिरें कदम जो असां अॻे भेरे वीचार कयो। पहिरियों कदम हो, पहिरियों कदम हो यही घड़ी, यही वेला। जेकी करिणो थिए हींअर कर। तोखे हिकु घड़ी आहे। द प्रेज़ेंट मोमेंट is the only moment that belongs to you. The past has slipped out of our hands. The past is very much like a cancelled check. The future, who knows? The future is very much like a promissory note. The present is the only cash in hand. Use it wisely and well. पहिरीं पहिरीं ॻाल्हि इहा, हिन कदम जो असीं मुल्ह सुञाणूं। Realize the value of the present moment. Do whatever good you wish to do right now and right here. Live in the now and here. The past has slipped out of our hands. The future has not yet arrived. The present is the only cash in hand. Use it wisely and well. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेका बि चङी ॻाल्हि करणी हुजे हींअर ई करियूं। नाम जपणु शुरू करणो हुजे हींअर ई शुरू करे छॾियूं। दुखियनि दरिद्रनि जी सेवा करणी हुजे हींअर ई शुरू करियूं। Realize the value of the present moment. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं ॿियो कदम कहिड़ो? Step number 2 on the 8-fold path. Step number 2, ॿियो कदम कहिड़ो? ॿियो कदम हीअ, सत्संग जो क़दुरु सुञाणूं। सत्संग जो क़दुरु सुञाणूं। असीं ॿिया सभु कम करियूं था, पर सत्संग जो वीचार नथा करियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जीअं तव्हीं पंहिंजे शरीर खे खाधो पहुचायो था, 3 भेरा ॾींहं में तव्हीं शरीर खे खाधो पहुचायो था। नेरनि खारायो था, मंझंदि खारायो था, राति जो डिनर खारायो था। तहिड़ीअ तरह आत्मा, तहिड़ीअ तरह रूह जो खाधो अथव सत्संग। रूह जो खाधो आहे सत्संग। मुंहिंजा केतिरा प्यारा चवंदा आहिनि असीं सत्संग में फ़क़ति ख़ासि ॾींहंनि ते वेंदासीं। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, रूह खे नरिशमेंट खपे, आत्मा खे खाधो खपे। इहो खाधो मिले थो जॾहिं असीं सत्संग में वञूं था। सत्संग में वञूं था, शरीर खे 3 भेरा ॾींहं में खाधो ॾियूं था।
रूह खे हिकु भेरो था ॾियूं. लेट नॉट अ डे पास. अहिड़ो ॾींहुं न जो गुज़री वञे ऐं असां सत्संग न कमायो. सत्संग अहिड़ो ज़रूरी आहे जहिड़ो खाधो ज़रूरी आहे शरीर वास्ते. रूह खे आत्मा खे खाधो खपे. असीं खाधो नथा ॾियूं. इन करे असांजा रूह असांजी आत्मा वञे थी श्रिंक कंदी, वञे थी श्रिंक कंदी. जेकॾहिं तव्हां ॾिसो तव्हांखे परूर पए त आत्मा रूह जी कहिड़ी हालत आहे. तव्हां ॾिसो केॾो न डुबलो थी वियो आहे. शरीर केॾो न डुबलो, केॾो न ज़ईफ़ थी वियो आहे. सबबु कहिड़ो? सबबु ही असीं खेसि खाधो नथा खारायूं. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं टियों कदम छाकाणि ही आहे 8 कदमनि जो रस्तो, 8 कदमनि जो मार्ग. टियों कदम कहिड़ो आहे? टियों कदम आहे असीं जीअं सत्संग में वधीक वधीक अचूं था, असांखे हीअ हिकु सिख्या मिले थी वरी वरी, जुदा जुदा नमूननि में, जुदा जुदा रूपनि में असांखे हीअ सिख्या मिले थी त इंसान तुंहिंजी वॾे में वॾी भुल आहे, तूं पाण खे शरीर पियो सम्झी. You have identified yourself with the body. The body is only a garment. The body is only a garment which you have worn. This garment will drop down. You will have to move on. असीं शरीर कीन आहियूं. इहा सिख्या जुदा जुदा नमूननि में असांखे मिले थी जॾहिं असीं सत्संग में अचूं था. असीं शरीर कीन आहियूं. शरीर त हिकु वस्त्र आहे. जीअं इहे शाल मां पाए तव्हां वटि अचां थो, मां शाल कीन आहियां. हीअ शाल त हिकु वस्त्र आहे जंहिंसां मां पाण खे ढके अचां थो. मां त उहो आहियां जो हिन शरीर में अची रहियो आहियां कुझु वक़्त वास्ते. प्यारे प्रभुअ मूंखे ही सोनो शरीर ॾिनो आहे. दिस इज़ द ग्रेट opportunity. This is the golden opportunity which God has given to each one of us. प्रभु असां मां हिक हिक खे इहो सोनो वझ ॾिनो आहे. मुंहिंजा प्यारा, मां तोखे ही वझ ॾियां थो, वञी इहो तूं वझ कमाए. असांखे परूर पवे थी जीअं असीं सत्संग में अचूं था तीअं वधीक वधीक असांजे अंदरि इहो वीचार वञे थो, खुलंदो वञे थो, खुलंदो वञे थो, खुलंदो त मां शरीर कीन आहियां. 90% 95%, मां त चवां 99% इंसान पाण खे शरीर सम्झनि था. इन करे शरीर जे पूॼा में संदन वक़्तु वञे थो. सुबुह जो उथंदा, नेरनि ते छा खाईंदासीं, वस्त्र कहिड़ा पाईंदासीं. मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं, शाम जो कंहिं पार्टीअ ते वञिणो हूंदो अथनि, साड़ियूं पियूं फथकाईंदियूं आहिनि. कॿटनि में साड़ियूं पियूं हूंदियूं आहिनि, उहे पियूं फथकाईंदियूं आहिनि. हीअ पायां या हूअ पायां, भला पोइ मस्करा हणा, पोइ ॼण त मां आहियां ई शरीर, ॿियो कुझु मां आहियां ई कीन. न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शरीर फ़क़ति हिकु वस्त्र आहे. शरीर हिकु घोड़ो आहे जंहिं ते चढ़ी मां वञी मंज़िल मक़सदु प्राप्त कंदुसि. शरीर हिकु ॿेड़ी आहे जंहिंमें चढ़ी भवसागर पार कंदुसि. शरीर हिकु घर आहे जंहिं घर में मां थोरे वक़्त वास्ते रहणु आयो आहियां. मां शरीर कीन आहियां. I am not the body. I am neither the body-mind complex. The body is only a garment which I have worn, and the mind is only an instrument which I have brought with myself to be able to do my work on the physical plane. शरीर आहे वस्त्र, मन आहे इंस्ट्रूमेंट. मन आहे उहो औज़ार जंहिंजे द्वारा मां पंहिंजो कमु हिन पृथ्वीअ ते करे सघंदुसि. जंहिं कर्तव्य वास्ते मूंखे प्यारे प्रभुअ हित हिन पृथ्वीअ ते मोकिलियो आहे, उहो कर्तव्य मां पालन करे सघंदुसि. मां न की शरीर आहियां, मां न की मन आहियां.
बेशक मां शरीर की न आहियां, पर शरीर खे मां पुख़्तो रखंदुसि, शरीर जी मां संभाल कंदुसि। I will keep my body healthy and strong. I will keep my body pure and clean. हिन शरीर खे, बेशक मां शरीर की न आहियां, पर हिन शरीर खे मां पवित्र रखंदुसि। हिन शरीर खे मां अपवित्रता में की न वञी उछलाईंदुसि। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही शरीर आहे, जीअं मूं तव्हांखे चयो, हिकु क़िस्म जी ॿेड़ी, जंहिं ॿेड़ीअ में चढ़ी मां हुन पार वञी पहुचंदुसि, जंहिं पार मुंहिंजो महबूब, मुंहिंजो प्रीतम, मुंहिंजो प्यारो चपन ते चाढ़े मुरली, वेठो हिकु ई सुर लाहे चाहे, आजा आजा आजा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मां शरीर की न आहियां, पर शरीर जी मां संभाल कंदुसि, शरीर खे मां सघारो रखंदुसि, सघारो रखंदुसि। इन करे मां रोज़ एक्सरसाइज ज़रूरु कंदुसि। जंहिं ज़माने मां असीं लंघे रहिया आहियूं, जंहिं ज़माने में पोल्यूशन वञे थी वधंदी, इन ज़माने में एक्सरसाइज जी ॾाढी ज़रूरत आहे। जंहिं ज़माने में असांखे लिफ्ट्स मिलनि थियूं, जंहिं ज़माने में असीं मोटरुनि में घुमी सघूं था, अॻे मोटरूं घणियूं कीन हूंदियूं हुयूं, अॻे लोग पंधु कंदा हुआ, खेनि एक्सरसाइज, ॿी एक्सरसाइज जी ज़रूरत ई कीन हूंदी हुई। हींअर जंहिं तंहिंखे ॾिसो मोटर, कुटुंब में 2 भाती त 2 या 4 मोटरूं बीठियूं आहिनि ॿाहिरि। हिन ज़माने में असांखे एक्सरसाइज जी ॾाढी ज़रूरत आहे। हिकु हिकु हफ़्तो पाण सां मां सम्झां थो 168 कलाक खणी अचे थो। हिकु हिकु हफ़्ते में जे मां चुक नथो करियां, असांखे 168 कलाक मिलनि था। इन्हनि 168 कलाकनि मां घटि में घटि 5 कलाक ज़रूरु तव्हीं वर्ज़िश खे ॾियो, 5 कलाक ज़रूरु तव्हीं एक्सरसाइज खे ॾियो। 168 कलाकनि मां 5 कलाक तव्हीं ॾियो शरीर खे सघारो रखण वास्ते। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, एक्सरसाइज़ जुदा जुदा क़िस्मनि जूं थियनि थियूं। तव्हांखे जंहिं क़िस्म जी एक्सरसाइज़ वणे उहा एक्सरसाइज़ ताईं खणो, पर घटि में घटि 5 कलाक हफ़्ते में ज़रूरु तव्हीं एक्सरसाइज़ खे ॾियो। ऐं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेकॾहिं तव्हीं चाहियो था त शरीर सघारो हुजे, शरीर असां सां कोऑपरेट करे, जंहिं कर्तव्य वास्ते, जंहिं कर्तव्य पालण वास्ते असीं हिते आया आहियूं, असांखे शरीर जे कोऑपरेशन जी ॾाढी ज़रूरत आहे। ऐं जे असीं चाहियूं था त असां सां शरीर कोऑपरेट करे, त हिकु ॻाल्हि जा तमामु ज़रूरी आहे, सा आहे असीं पंहिंजी ब्रीदिंग पूरी तरह कई। मां घणनि जी मां सम्झां थो, 80 सैकड़ो 90 सैकड़ो माण्हू, दे डोंट नो हाउ टू ब्रीद प्रॉपरली। जॾहिं मां श्वास अंदरि खणा, उन वक़्तु मुंहिंजो पेट ॿाहिरि निकिरणु घुरिजे, जंहिं वक़्तु मां श्वास ॿाहिरि कढां, उन वक़्तु मुंहिंजो पेट अंदरि वञणु घुरिजे। पर तव्हीं न पेट ते हथु रखी ॾिसंदा त जॾहिं पाण ताईं श्वास अंदरि खणो था, तॾहिं तव्हांजो पेट अंदरि थो वञे। जॾहिं ताईं श्वास ॿाहिरि कढियो था, करे ॾिसो, तव्हीं ॾिसंदा, जॾहिं श्वास ॿाहिरि कढो था, तॾहिं पाण पेट ॿाहिरि थो निकिरे। इहो उबतो क़िस्म आहे। ॿारु ॾिसो ॼमे थो, लेटियो पियो आहे, तव्हीं न ॾिसंदासीं, जीअं ब्रेथ खणंदो अंदरि, पेट फुटी पवंदुसि, वरी कढंदो, पेट अंदरि वेंदुसि। दैट इज़ द करेक्ट वे ऑफ ब्रीदिंग। त हिन रुगो पंहिंजे ब्रीदिंग जी संभाल करियो, तव्हांजी सिहत सुधरी सघे थी। ऐं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼुकल्ह माण्हू जंक फूड ॾाढो था खाइनि, होटलुनि में वञनि था, ख़ुशि पिया थियनि। हिकु भेण मूंखे गॾी चई, ख़बर अथई, मां हफ़्ते में 5 ॾींहं जे होटल में न वञी खां त मां सम्झंदी आहियां मुंहिंजो हफ़्तो व्यर्थ वियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, होटलुनि में तव्हांखे जंक फूड मिले थो, तव्हांजी सिहत अंदरां ई अंदरां उनखे वञे थो, खाट लॻंदो,
पोइ हिकु ॾींहुं तव्हीं ॾिसो था तव्हीं बीमार थी पिया आहियो, तव्हांखे डॉक्टरनि जी ज़रूरत थिए थी। जंक फूड खां परे रहो, सात्विक फूड खाओ, सात्विक खाधो। गीता में श्री कृष्ण असांखे सिख्या ॾिए थो, चवे थो 3 क़िस्मनि जा खाधा आहिनि। हिकिड़ो आहे सात्विक खाधो, ॿियो आहे राजसिक खाधो, टियों आहे तामसिक खाधो। तव्हांखे खाइणु घुरिजे सात्विक खाधो। केतिरनि घरनि में सात्विक खाधो तयारु नथो थिए। केतिरनि घरनि में तव्हीं उन अटे जी रोटी खाओ था जो अटो तव्हां ॻोयो हो 5 साल अॻु, उहो अञा पियो हले। छो त जेको बि ज़रो बचे थो न विझो था रेफ्रिजरेटर में, वरी ॿिए ॾींहुं उहो कढी उन सां ताज़ो अटो कढे वरी उहो विझो था ॿिए ॾींहुं जेकी बचे थो उन्हनि। तव्हीं ॾिसंदा को अटो 5 साल अॻु तव्हां विधो हो, उहो तव्हीं हींअर वेठा खाओ। श्री कृष्ण चवे थो ताज़ो खाधो खाओ, सिंपल हुजे भले, ज़रूरी कीने त ऐशी खाधो हुजे। टेक केयर ऑफ योर फूड। जहिड़ो अन्न तहिड़ो मन। असांजे ऋषियुनि असांखे इहा सिख्या ॾिनी त जहिड़ो अन्न खाईंदा तहिड़ो तव्हांजो मन थींदो। जेकॾहिं तव्हीं अन्न खाओ था, अन्न माना द फूड दैट यू टेक इन। जेकॾहिं तव्हीं अन्न खाओ था हिंसा जो अन्न, हिंसा जो खाधो, त तव्हांजो मन वधीक वधीक एजिटेट थिए थो। केतिरा भाउर मूंखे मिलिया आहिनि, भाउरनि मूंखे ॿुधायो आहे त असीं हिकु वक़्तु हिंसा जो खाधो खाईंदा हुआसीं, पोइ नंढी वॾी ॻाल्हि ते जोश ईंदो असांखे, काविड़जी पवंदा हुआसीं। असां जॾहिं खां वठी सत्संग में आया आहियूं ऐं इन सिख्या जो अभ्यास कयो अथऊं, हिंसा जो खाधो कोन खाईंदा आहियूं, तॾहिं खां वठी असांजे अंदर में शांती वधीक आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर मां ॾिसां थो मुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे। 5 क़दम ॿिया तुंहिंजो अॼु ॿुधाइण जो ज़िक्र करण जो वक़्तु की न अथमि, पर असांजे करे इहे 3 क़दम वञी उन्हनि जो अभ्यास कयो त बि असां ते केॾी आसीस ईंदी। पहिरियों क़दम, यह घड़ी यह वेला। जेकी बि शुभ कमु करिणो हुजेव, हीअ घड़ी अथव, हीअ वेला अथव। ख़बर कीअं ॿी घड़ी असांखे मिले या न मिले। ॿियो क़दम सत्संग। सत्संग खां परे न रहो मुंहिंजा प्यारा भाउरो। सालनि में असां मां केतिरा जेत आहियूं, सालनि में असीं वधी विया आहियूं। अलाए कंहिं वक़्तु बि असांखे सॾु थिए सत्संग में, घटि में घटि हिकु भेरो ॾींहं में ज़रूरु असीं सत्संग कमायूं। जेकॾहिं हिन सत्संग में न अची सघूं, ॿिए कंहिं सत्संग में वञूं। जेकॾहिं ॿिए सत्संग में न वञी सघूं, घर में पंहिंजो सत्संग करियूं। हिकु वक़्तु हो भारत में घर घर में सत्संग थींदो हो। निमा शाम जो वक़्तु थींदो हो, सभु कुटुंब जा भाती, वॾे में वॾी उमिरि खां वठी नंढे में नंढी उमिरि ताईं, 2 वरियनि जो ॿारु, 3 वरियनि जो ॿारु, चवंदा सत्संग में तोखे ज़रूरु हाज़ुर रहणो पवंदो। पोइ आरती कंदा हुआ, वचन वठंदा हुआ, वचन जो वीचार कंदा हुआ। तव्हीं घर में सत्संग करे सघो था जेकॾहिं हिते न अची सघो, पर रोज़ु सत्संग ज़रूरु करियो। प्रभुअ जे हाज़ुरी में रोज़ु वेही गॾिजी तव्हीं कुटुंब जा भाती प्रार्थना करियो, आरती करियो। पर जे आरती करियो त घिंड बि वॼायो। असां वटि अञा घिंड कोन वॼाईंदा आहिनि। ॿारनि खे ॾाढा वणंदा अथव घिंड, उहे छिकिजी अचनि था। वरी वरी पिया ॿार पुछंदा आहिनि, जिन घरनि में न आरती थींदी आहे, पुछंदा आहिनि अञा घिंड कॾहिं लॻंदा। पोइ ॿारनि खे प्रसाद ज़रूरु ॾियो, खपेव रेवड़ियूं ॾियो, खपेव ॿियो को प्रसाद ॾियो, ॿार निहारींदा आहिनि। वधीक तव्हांखे तरसाइण मुनासिबु नथो सम्झां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, छॾ हिन नए साल में असां ते अहिड़ी आसीस थिए जो असीं बि नवां थियूं। जंहिं कर्तव्य वास्ते असांखे मानिक जनम मिलियो आहे, छल उहो कर्तव्य पालन करियूं, प्रभुअ जे वधीक वधीक नज़दीक अचूं, नाम जो वधीक वधीक अभ्यास करियूं।
ऐं नाम जा भगल रूप दुखी दरिद्र दीन पशु पखी जे प्यारा लखनि जे तइदाद में लखनि जे संख्या में रोज़ रोज़ पिया कुसिजनि पुकारीनि पिया ॿाकारीनि पिया पुकारूं खणी वञनि था प्रभुअ जे दरबार में। इहे सभु प्रभुअ जा रूप, इन्हनि जी शेवा करियूं, इन्हनि जी आसीस पायूं, पंहिंजी मानिक यात्रा सफल करियूं सफल करियूं सफल करियूं। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी ही कृपा से सबका